सारी वलवलो हथ हथ में भर जलो माठ में तूफान ऐसी जिंदगी में। सिंध टीवी के उन जी 16th बर्थडे ते लख लख वाधायूं, लख लख मुबारकूं। इन दौन सां गॾु त जेको सिंध टीवी ऐं सिंध एंटरटेनमेंट जेको पंहिंजी सिंधी ॿोली जी ख़िदमत करे रहिया आहिनि उहा जारी रखंदा, अॻिते बि ईअं ई परफॉर्म कंदा रहंदा ऐं ईअं ई आज़ादु सहाफ़त खे फ़रोग़ ॾींदा रहंदा। ॾिसो सिंध टीवी जा ॿ हिस्सा आहिनि, मां स्पेशली इन जे करे इन ते ॻाल्हाईंदुसि त जेको सिंध एंटरटेनमेंट आहे उन जी बि ख़िदमत खे मां ज़रूरु साराहणु चाहींदुसि त उन में जेके स्टोरीज़, जेके ड्रामा ऐं स्पेशली जेके सिंधी लैंग्वेज असांजी जेकी असां रोज़मर्रा जे ॾींहंनि में हर घर में हर जाइ ते इस्तेमालु कई थी वञे, उन लैंग्वेज खे असांजे ॻोठनि में असांजे इलाइक़नि में घणो पसंदि थो कयो वञे। असांजी लीडर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे शहीद राणी जो जेको लक़ब आहे उहो सिंध टीवी जे तरफ़ां ॾिनो वियो।